करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मौलाना नासिर महमूद भी ईंदो ऐं मौलाना जोगी भी ईंदो। शहादत जे मौज़ू ते उहे ॻाल्हाईंदा ऐं हालात हाज़िरा ते थो ॻाल्हायां। ॿ मौज़ू आहिनि न, रुगो कूड़ आहे मुल्क में, मौलवी भी काहे कूड़ जे पोयां पिया आहिनि। जल्दी करियो, मांखे नंबर ॾियो, मांखे गिलगित वञिणो आहे। जेको मौलवी अचे थो तकड़ो आहे। मांखे जल्दी करियो, प्रोग्राम ॾियो, मांखे ॿियो प्रोग्राम आहे, गिलगित मांखे पहुचणो आहे। हाँ, कोयटा पहुचणो आहे मांखे। हलो मौलवी ईसा साहब, हलो हलो, किथे आहियो? असांजो जलसो आहे घोटकी में, तव्हां कोन पहुता। मां जैसी तबियत नासाज़ आहे, 103 डिग्री बुखार आहे। हण कूड़ ये वाइदे जा कम है। कूड़ हण ये माण्हू तॾहिं त सुधरंद कोन था। माण्हुनि जो ॾोह जा वीचारा घरां आया आहिनि, केॾो पंधु करे सुबुह खां वठी शाम ताईं वेठा आहिनि, वात पढ़ियो, हिन जो ॾोह जा। असां जेकॾहिं कूड़ हणंदासीं त क़ौम सुधरंदी। वरी जलसे कराइण वारा त वरी असां खां बि ॿीण ते कूड़ हणंदा। सुबुह मां फोन कई त कोई मौलवी कोन्हे, बसि तव्हां अकेला आहियो, जल्दी करियो, असांजो जलसो तो तबाह थिए। हिते आयो आहियां त रेल गाॾी भरिजी आई आहे मौलवियुनि जी। रुगो कूड़ ऐं वाइद करियो, ऑपरेशन करियो। पूरी दुनिया के ज़रे पुर्जे जो मालिक केरु आहे? कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। आसमान ज़मीन जेकी कुछ उन जे विच में, उन जो मालिक केरु आहे? इहा ॻाल्हि क़ुरान में लिखी पई आहे। मालिक रब आहे। हिन जान जा बि असीं मालिक न आहियूं। हीअ जान जेका आहे न मुंहिंजी, हिन जो बि आऊं मालिक न आहियां। जेकॾहिं आऊं मालिक हुजां हा त मरां कोन। मरण वारो मरे पियो। जेकॾहिं तुंहिंजी पंहिंजी जान न, इज़राइल अचे रिपीटर खणी वेही रहो, कर जहिड़ो इज़राइल सां। जान बि तुंहिंजी पंहिंजी न आहे। ज़रे पुर्जे जो मालिक अल्लाह जी ज़ात आहे। पर दुनिया में आर्ज़ी बादशाह आहिनि। सऊदी अरब जो बादशाह, ईरान जो बादशाह, पाकिस्तान जो बादशाह, अमेरिका जो बादशाह हिते हुकूमत उठायो, कुर्सियुनि ते चढ़ियो वेठा आहिनि। अल्लाह जी फरमाए मालिक यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहुं इहे बादशाहियूं बि ख़त्म हूंदियूं, शहनशाही सिर्फ़ रब जे ज़ात जी हूंदी। वमा क़दरुल्लाह का क़दरिही वल अर्ज़ु जमीन क़ब्ज़तुहु यौमल क़ियामा वस्समावातु मतविय्यातुन बियमीनिही सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। 7 ज़मीनूं 7 आसमान वेड़े सेड़े रब पंहिंजी मुठ में बंदि करे हीअं फेराए ऐलान कंदो, आइन मुलूक दुनिया। दुनिया जा बादशाह केॾां विया? केरु रब खे जवाबु ॾे? पोइ रब पाण खे जवाबु ॾींदो, अनल मालिक, अॼु बादशाही मुंहिंजी आहे। दुनिया जूं बादशाहियूं ख़त्म आहिनि, अॼु शहनशाह आऊं आहियां। मालिक रब हर शइ जो
पर अल्लाह ताला हिन दुनिया में के शयूं चूंडे पाण मुंतखब कयूं न त हे मुंहिंजियूं शयूं उन्हनि शयुनि जी इज़त वधाइण लाइ बैतुल्ला अल्लाह जो घर ए ॿिया घर असांजा पंहिंजा आहिनि जा ए मस्जिदूं सभु आला जा घर आहिनि पर हिकिड़े बैतुल्ला जे नाले जी बैतुल्ला ही मुंहिंजो घर आहे रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल किताबुल्लाह अल्लाह जो किताब ई घर मुंहिंजो आहे ई रसूल मुंहिंजो आहे ई किताब मुंहिंजो आहे ये शयूं रब चूंडे खयूं आहिनि दुनिया मां मौलवी ईसा जो केर बि नालो न वठे मौलवी ईसा नवाज शरीफ जो माण्हू आहे खबरदार मां नवाज शरीफ जो माण्हू आहियां को सरदारी जो माण्हू को नवाज शरीफ जो माण्हू बैतुल्ला अल्लाह जो घर रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल किताबुल्लाह अल्लाह जो कलाम अल्लाह जो किताब नाकतुल्लाह अल्लाह जी डाची आलिया अल्लाह अल्लाह जा वली चूंडे रब खया आहिनि पोइ तुंहिंजी शयूं तोखे प्यारियूं रब जी शयूं रब खे प्यारियूं तू तुंहिंजी शइ जी हिफ़ाज़त कर रब पंहिंजे शइ जी हिफ़ाज़त करे हर माण्हू पंहिंजी शइ जी हिफ़ाज़त कंदो हेॾो सारो जलसो थियो आहे जूती छंडे सभु को गोॾे जेठा रखियो वेठो आहे मुंहिंजी जूती तोखे पंहिंजी जूती ॾिस केॾी प्यारी आहे छंडे खणी गोॾे जेठा रखियो वेठो जलसे खां पोइ जूती अलाए केरु खणी वियो मुझे जूती चोरी थी हुई देख खबर नहीं हुई पुरानी हुई सही कुरान जो कसम नहीं हुई गुजरे रमजान वारी ईद ते वरती तोखे जूती पंहिंजी केॾी प्यारी आहे केरु मस्जिद में जलसे मां खणी थो वञे त तोखे ॾुखो थो थिए मोटरसाइकिल ते स्पीड में तुंहिंजी टोपी उॾामी वई ओ हुते किरी आहे मोटरसाइकिल रिवर्स करे जी टोपी खाई अथई मुंहिंजी टोपी मुंहिंजी ज़मीन मुंहिंजो बाग मुंहिंजो पुटु मुंहिंजी न्याणी मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो घर मुंहिंजो बंगलो मुंहिंजो मोटरसाइकिल मुंहिंजी गाड़ी केॾी शयूं तोखे तुंहिंजी प्यारियूं आहिनि तूं हुननि जी हिफ़ाज़त करीं थो जीअं तोखे तुंहिंजी शयूं प्यारियूं आहिनि अल्लाह खे अल्लाह जी शयूं प्यारियूं आहिनि रब हुननि जी हिफ़ाज़त कई आहे ऐं करे पियो ऐं कंदो बैतुल्लाह अल्लाह जो घर हिंदुस्तान में वाणियुनि बाबरी मस्जिद शहीद करे छॾी अल्लाह ताला वाणी जो नालो ई कोन वरितो वाणा सभु ओड़े जा ओड़ा वेठा आहिनि हुकूमत पाकिस्तान मोटरवे जे तामीर जे दौरान सभई मस्जिदूं शहीद करे रोड खे मटाए विया अलाह हिननि जो नालो ई कोन वरितो हिकिड़ो थो वञे त ॿियो थो अचे पाकिस्तानी हुकुमराननि सभई हज़ारे मस्जिदूं शहीद करे छॾियूं अलाह हिन जो नालो ई कोन वरितो पर जॾहिं यमन जो बादशाह हाथियुनि जो लश्कर वठी बैतुल्ला ते हमलो कयो त आउं बैतुल्ला खे शहीद कंदुसि मके जा माण्हू घर खाली करे जबलनि जे चोटी ते वञी चढ़िया असीं तमाशो था ॾिसूं त कीअं थो बैतुल्ला शहीद थिए जॾहिं हाथियुनि वारो लश्कर बैतुल्ला जे अॻिते वधियो अल्लाह जी फरमायो तो मुंहिंजो घर लावारिस आहे फअरसल अलैहिम तैरन अबाबील अबाबील के हुक्म कई न छॾियो वलर धण वाह मुंहिंजा रब इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद कई निमरूद के पादर हई पर मोकलई मच्छरनि खे मच्छरनि जो जहिड़ो लॻो पिया माण्हुनि सां हिकिड़े पासे माण्हू ॿिए पासे मच्छर बी मच्छरनि पूरी निमरूद जी फौज खे चटे साफ़ कयो अबरा जी फौज के खत्म करने जे लाइ अबाबील के मोकलई नंढड़ा पखी झिरगी जड़ा हिकड़ी चौंब में पथरी ब चंबन में धक जाएड़ा चिट्टा निशानू पक्को
जेका पथरी दा मानू के मथे में का गोडे में लगे का पेट में लगे का पुठन में लगे ना ना मथे में पूरे विच ते हमरा मां हाथी मंजा पथरी पक्षी जी उछलाई ला आरा पार बाहर पई वने जी3 जे गोली में वा ताकत कोन ही जेका अबाबिल जी उछलाई ला पथरी में हुई फजालहम कासमाकुल मिनटन में पूरे लश्कर के ओलड़ गाह बनाए छॾई पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई अल्लाह ताला बैतुल्लाह जी हिफ़ाज़त करे ॾेखारी रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल मके दा काफर गजी वेठा मीटिंग कऊं अचो त नबी के शहीद करी व मकर अल्लाह कीअं मतलब सब नौजवान ताकत वारा तलवारूं खणी मुख्तलिफ कबीरन जा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जो मुबारक जो घेरो करे बीठा जी फजर नमाज ते साईं दिन निकरंदा मो ऊंधा हूंदो ओचितो हमलो कंदासी रसूल शहीद थी वेंदो पोइ सब कबीला ने जे कत्ल में शरीक हूंदा तो रसूल जो खानदान सभनी राजन सा विड़ी कोन सकंदो पो नेठ राजी थींदा सुलह ते पो पाण फोड़ी करे पैसा भरे दींदासी पर आज रात यो फैसलो थियो है तो रसूल के शहीद कंदासी रब जी जात आलिमुल गायब हुई रब के खबर है तो ही फैसलो कन पिया ए मुझे घर जो नबी जे घर जो घेराव कंदा अल्लाह ताला जे करे पंजे नबी के 2-4 दी 5 दी अग में कढी वने हा मदीने तो रब ये करे सकियो थे पर अल्लाह ताला दिठो तो जे करे नबी लिखी 2-4 दी अग में वियो हलियो तो अबू जहल वारा पोया बटाक हणदा तो असा का लिकी भजी वियो है न तो असि हिय करे छडियो हा हुआ करे छडियो हा अल्लाह जी फरमाए ठीक है तवा भले मीटिंग करियो नौजवान वठी अचो हथियार खणी नबी जे घर जो घेरो करे अटेंशन में बियो आऊं पंजे नबी के कढा तो अवा सबनी के अंधो करे ता जो घेरो तोड़े सलामती से जे कने पंजे महबूब के कढी वंजा तो याद रख जा तो जे के रब बचाए दुनिया जी का ताकत जो नालो नथी वठी सके साईं मुझा हल हमरा बिठा ना टेंशन में तलवारूं खणियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे बिस्तर ते अली साईं के समारे बाहर निकता सूरत यासीन की तिलावत को उम्मत के सबक ॾिनो तो खतरो हो जे तो यासीन पढ़जो जेकॾहिं खतरो हुजे तो सूरत यासीन पढ़जो उम्मत के सबक ॾिनो जेकॾहिं सफ़र ते निकिरो तो सूरत यासीन पढ़जो असां मुसलमाननि जो सूरत यासीन मौत जी पुड़ी आहे जेको पोड़ो कुराड़ो मरे नथो खट ते पियो आहे सॼो घर खां घरंदा भरे छॾई आहे हाणे मुल्ह खे वठी तो यासीन पढ़ेसि माना यासीन जिते पढ़ंदो न उहो मरंदो बचंदो ई कोन बसि यो असा मुसलमान यासीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादतुल वजूद लफ्ज़ पढ़ी मिट्टी दे दम करे ये मिट्टी उछली सबनी जी अखियन में पई सब अंधा अखियों माटण लगा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बच्चा निकरी गया अल्लाह जी फरमाए वमा रमैत रमैत वलाकिन अल्लाह रमा ऐ रसूल या मिट्टी तो कोन उछलाई हुई मु रब उछलाई रसूल तो रुगो मिट्टी हिंजे उछली उन मिट्टी के फेराई वरी काफरन जी अखियन में विजी अंधो करण या अंदर ग्राउंड रब जी ताकत कब कयो हो इंजे करे फरमाई तो कोन उछलाई मु रब उछलाई आ हाने जब गालियो हिकड़ी गाल या जेके असांजा मुखालिफ दोस्त ने आयत जी माना कंदा इन त मिया जेको नबी है सोई अल्लाह है जेको अल्लाह है सोई रसूल है गाल सागी है कुरान में अल्लाह जी फरमायो आई नबी तो कोन उछलाई मिट्टी मु उछलाई है माना जेको नबी है सो खुदा पाण कुरान में साबित है एकड़ो तो यो मतलब है जेको हनन हमरान सिक्यो है बियो मतलब इन आयत जो ही है त अल्लाह जी इए छो चयो ताई नबी या मिट्टी तो कोन उछलाई मु रब उछलाई आ छाजे करे त अल्लाह साईं के खबर हुई त पछाड़ी जमाने में लिखियल पढ़ियल जाहिल पैदा थींदा पैंट शर्ट टाई टोपलो मैट्रिक इंटर बीए एमए अतया तो दुआ कुनूद सुभान कलाहुम दुरूद शरीफ जनाजे जी दुआ 000 ग्रेजुएट भी होते ये इस्लाम ते एतराज कंदा एतराज घणा कंदा अमल ठुठियो एतराजन जी बम्बारी कंदा बस हणंदा यका बस 32 गोलिन वारा एतराज घणो करे मुल्लन ते मौलवियन ते मौलवी साहब एकड़े वाइज पे कयो तो पुलिस रात सबनी के गुजरणो है वार खां सनी है तलवार खां तिखी है
जहन्नम जे मथा रखियल आहे सभिनी माण्हुनि खे उतां मटणो पवंदो। हिकिड़ो अमरावती बीठो चई मौलवी साहब जेका वार खां सनी आहे उन ते माण्हू पेर कीअं रखंदो? एॾा कूड़ छो थो हणी? ईअं चओ त उतां दगी कोन्हे। दमे एतिराज़ करे छॾी। तव्हां हवाई जहाज ॾिठो हूंदो या त चढ़िया हूंदा हुन में या ॾिठो ज़रूरु हूंदो। हवाई जहाज में 500 600 800 हाजी चढ़ी वेठा। हजनि जो सामान, खजूर जा पैकेट, पाणीअ जा केन, बिस्तरा, बेगूं, कंबल सभु उन जहाज में। 800 हाजी उन जहाज में। एॾो वज़नी जहाज जॾहिं उन में पेट्रोल पियो स्टार्ट थियो, पेट्रोल खे बाहि लॻी, अंदरि बाफ़ तयारु थी। उन बाफ़ जे बटण खे जेॾीमहिल ऑन कयूं त उहा बाफ़ जे दॿा ते जहाज परवाज़ कई आहे। 800 हाजियुनि खे खणियो मथे पियो वञे। जहाज जो पेर पट ते लॻे ई कोन थो। मुंहिंजा दोस्त तव्हां पाणी ते वञी पियो बिलोर पाणी में उछलींदा त बिलोर तर वञी वठंदो, पाणी जे ज़मीन ते वञी तर में किरंदो। पर जेकॾहिं पाणी में ॿेड़ी छॾींदा उन में 50 माण्हू चाढ़े विहारियो त ॿेड़ी तरंदी पई, बिलोर ॿुॾंदो। जेकॾहिं तूं गुनाह कंदे त तोमें वज़न पैदा थींदो, तूं हेठि वेंदे, जहन्नम हेठि आहे। पर जेकॾहिं तोमें नेकियुनि जो पेट्रोल भरे जहाज वांगुरु तोखे बाफ़ ॾेई उॾाइजे त तूं पुल सिरात तां ईअं उॾामंदे जी दुनिया में जहाज तो परवाज़ करे, तुंहिंजो पेर लॻंदो ई कोन। एतिराज़ मुल्हनि ते घणाईंदा। अलाह खे ख़बर हुई त पोइ ज़माने में माण्हू पैदा थींदा, उहे नबियुनि ते बि एतिराज़ कंदा। मियां अवी चवंदा त असांजो नबी मासूम आहे, बा अख़लाक आहे, इन करे अला ख़ुलुक़ुन अज़ीम, वॾे अख़लाक जो मालिक आहे असांजो नबी। अव्हांजे नबीअ मिटी खणी हुननि वीचारनि खे अखियुनि में विधी। अखि नाज़ुक हुज़ो आहे, ॿिए पासे लठ हणी कढे आहे, अख में त मिटी न विझे आहे। अलाह जी फरमायो त अहिड़ा चरिया पैदा थींदा। इन जे करे रब अॻु में सफ़ाई बयान करे छॾी। फरमाई इहा मिटी मुंहिंजे नबीअ त हीअं करे रुगो उछली हुई, पोइ इन मिटीअ खे फेराइण, काफ़रनि जे अखियुनि ताईं पहुचाइण, उन्हनि खे अंधो करणु, इहो कमु नबीअ कोन कयो आहे। मुंहिंजे महबूब ते एतिराज़ न करियो, इहो कमु मूं रब कयो आहे। ऐं आउं रब अहिड़ा कम कंदो आहियां। अलाह जी अहिड़ा कम कंदो आहे। आदम कंहिं पैदा कयो? शैतान? न न इहो मूं ठाहियो, मूं। शैतान चङो आहे, सुठी आहे। सॼी दुनिया खे मूं जाइ कंजर मारियो आहे। जन्नत कंहिं ठाही आहे? जहन्नम। पोइ जहन्नम सुठी आहे। जंहिं रब मूसा पैदा कयो उन फिरौन बि पैदा कयो। जंहिं इब्राहिम पैदा कयो उन निमरूद पैदा कयो आहे। जंहिं मोहम्मद पाक खे मोकिलियो उन अबू जहल खे पैदा कयो आहे। जंहिं रब लड्डू ठाहियो आहे उन लिड बि ठाही आहे। कावड़िया बि ठाही। अल्लाह जी फरमायो मूं नबी ते एतिराज़ न करियो, इहो कमु मूं कयो। अल्लाह ताला पंहिंजे नबी जी हिफ़ाज़त कई। काफ़रनि जे घेरे मंझां अल्लाह जे रसूल खे वठी विया, वञी गार ते पहुता। हाणे काफ़र पेर खणियो अचनि पिया, शैतान उन्हनि सां गॾु आहे। पथरेली ज़मीन, पेर पट ते नथो लॻे, पर शैतान एॾो हरामी उन काफ़रनि खे वठी पियो। हेॾा 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 अचो, हेॾा पेर हुजनि, हेॾा सिधो गार जे मुंहं ते। अल्लाह तबारक व तआला कोरीड़ी जो हुकुम कयो त रसूल वारी गार जे मुंहं ते तानी उणी छॾी। अल्लाह ताला पंहिंजे नबी जी हिफ़ाज़त कई, पर ड्यूटी कोरीड़ी जी लॻाई। कमज़ोर जीत आहे, उन खां ख़िदमत वठे पियो रब मुहम्मद मुस्तफ़ा जे हिफ़ाज़त। बैतुल्लाह जी हिफ़ाज़त वारी कम रब अबाबील खां वरितो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद लाइ अल्लाह ताला मच्छर मोकिलिया। आयो जॾहिं कलामुल्लाह जो वारो, किताबुल्लाह, कलामुल्लाह, बैतुल्लाह जी हिफ़ाज़त कई, रसूलुल्लाह जी हिफ़ाज़त कई। हाणे वारो आयो आहे क़ुरान जो। क़ुरान आहे किताबुल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान जी, पंहिंजे कलाम जी बि हिफ़ाज़त कई ऐं अजीब अंदाज़ सां कई। कुरान शरीफ जी मुखालफत हर दौर में ताकतवर तबके मुखालफत कई। गरीब ऐं मिस्किन तबके कुरान के छाती सां लगायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ज़माने में अबू जहल, अबू लहब, उतबो, शैबो, वलीद वड़ा वड़ा सरदार कुरान जा दुश्मन हुआ।
बिलाल हबशी, सुहैब रूमी, सलमान फारसी, अम्मार, यासिर, खुबैब, खबाब, समझो तो यानी ए जेके मिस्कीन साहबा जी जमात हुई। बदल इस्लाम गरीबन वसयऊद कमा बदा फतूबा लिल गुरबा, गरीबन मिस्कीनन कुरान के छाती सां लगायो। वडेरन सरदारन ताकतवारन रसूल जे ज़माने में कुरान जी मुखालफत कई। अज वो साॻियो तरीक़ो मौजूद है। कुरान जी मुखालफत में ताकतवर तबको है, कुरान जी हिमायत में कुरान के छाती सां लगाइण वारो गरीब तबको। अमेरिका, बर्तानिया, फ्रांस, जापान, जर्मन, इंडिया, रूस, चाइना, सब मुल्क काफर वडी ताकत वारा। इन्हनि वटि पैसो, इन्हनि वटि पेट्रोल, इन्हनि वटि एटम, इन्हनि वटि हाइड्रोजन, ये सब सभई मुल्क चवनि था तो बाज़ार हुसन भल हुजे, मेड़ा मला खड़ा भल हुजन, बेपर्दगी अयाशी भल हुजे, क्रिकेट स्टेडियम भल हुजे, क्रिकेट भल हुजे। 80,000 छोकरियों, 40,000 छोरा, सब ग्राउंड में। पूरी कौम गरका, वापारी दुकान ते वेठा ने, टीवी हले पई। ओ 11,000 वाली मोबाइल खणी हमरा भजी ही आ स्कोर घणो दिया। हां अरे वो टपड़ा हड़क दिया। पूरी कौम तबाह है। क्रिकेट स्टेडियम हुजे, क्रिकेट हुजे, बाजार हुसन हुजे, चर्च हुजे, हीरोइन हुजे, अयाशी हुजे, सब टपड़ा हुजन। ए बारी दुनिया जो ताकत चवन तो मुल्ला न हुजन, मदरसा न हुजन। इन्हन के खत्म करे। अरबों डॉलर मिलन था मुल्लन के खिलाफ इस्तेमाल करना। यो सब कुछ हुजे, मुल्लन के बर्दाश्त न करे। ये तवाजी दाढ़ी जगह ना, ये दाढ़ी या अमेरिका जिला G3 जी गोली आ। ये दरिया बारह मुल्क काफर जेके चवंदा त कुरान बि न हुजे, मदरसा बि न हुजनि, मौलवी बि न हुजनि। पाकिस्तान जा हुक्मरान भला मोहम्मद अली जना, लियाकत अली खान, ख्वाजा नाजिमुद्दीन, सिकंदर मिर्जा, अयूब खान, यहया खान, जुल्फकार अली भुट्टो, चाचो जिया, अद्दी बेनजीर, नवाज शरीफ, वरी अद्दी, वरी नवाज शरीफ, वरी परवेज, वरी जरदारी, वरी नवाज शरीफ। तबसरा वेठा कंदा तो मुल्लन मुल्क जो खानू खराब करे छे। मुल्ला मस्जिद में वेठा, मुल्लन के तवा मुल्क दिनो ही कोने। मुल्क जिन भोतारन के तवा दिनो आ, उन्हनि खानू खराब कयो। असा के तो मुल्क तवी दियण ला तैयारी कोने, असी तो मस्जिदन में वेठा आहियूं। असा के तवा दिना आहिनि लाश ऐं मैयत, जिन के असी तड़ दींदा आहियूं। पोइ हीअं तबसरो करो न तो मुल्लन मैयतन जो कारो मोह करे छॾियो। वो ये तबसरो करे कावड़ा वेठा हूंदा। मोहम्मद अली जना गादी नवाज शरीफ ताईं केड़ो मौलवी आ, सब भोतार। एतरा सारा पाकिस्तान जा जेके हुक्मरान आया, मुल्क जो सरबराह केड़ो है जे मदरसे के बमण कणक जा खैरात में देना। वो मुल्क जो अगवान मुखे बुधायो जे मदरसे के 500 रुपया चंदे जा देना। ये वासा जा दुश्मन, ये भी चवंता तो मुल्ला न हुजन, मदरसा न हुजन, मौलवी न हुजन। अना मदरसे में मस पहुंचासी तेजी पुलिस पहुंची वही, रेंजर्स पहुंची वही। मौलवी साहब ही मदरसो के ठारायो? ये मदरसो तां जे पे ठारायो, पे। इन मदरसे के फंड्स सिंधी में खैरात चंदो, अंग्रेजी में फंड्स। इन मदरसे के फंड्स किथा था मिलन? इना शरीर जो पे तो मोकले
हे बासा जा दुश्मन ये भी जानता तो बेओ प्राइमरी स्कूल गर्ल्स प्राइमरी स्कूल बॉयज हाई स्कूल गर्ल्स हाई स्कूल बॉयज कॉलेज डिग्री कॉलेज टेक्निकल कॉलेज यूनिवर्सिटी प्राइवेट स्कूल ये सब हुजन मदरसा न हुजन मोला न हुजन मेरा मेरा खड़ा गुत्ता किल्बे बाजारे हुसन पारा क्या तिरकणियों चढ़ी व्यान होता पोया डाकण ते 150 फुट ते तिरकणियों कराची में ठही पियन अग्या छोकरी पोया छोरो तिरकता जन 160 जी स्पीड में यो सब कुछ जायज है मदरसा न हुजन मौलवी न हुजन ये बासा जे पोया कत कोड़ा खणी जी लगाई छद इनन के बाबा ये हुकूमत जाने हुकूमत जो जान जाने छद इनन के ये वडा मानन कुर्सी जो न सोदन छडो इनन के हलो अचो ने गरीब बाबा मते अब तहां जा पुट घणाई सी शुक्र रब जो अल्हम्दुलिल्लाह तहां जी दुआ सही 5 पुट अच्छा इनन 5 पुटन के तहां छा पढ़ायो सी अल्लाह जी मेहरबानी वडो डॉक्टर बे हो जो उन बीए कई तियो फर्स्ट ईयर में चौथों हींअर 9 में 5 वो हींअर केजी में छॾियो अथमि 6 में आहे मीडियम इंग्लिश भला इन 5 पुटन मां हिकिड़ो छॾियो थी मदरसे में त हाफ़िज़ आलिम थी हाणे अवाम जो जवाब ॿुध छोरे के मुल्लू करिया बेरोजगार थी भूख मरे पिने वनी हिन अवाम जे दिमाग में भूसो भरियो वियो त हाफ़िज़ आलिम थी तो बेरोजगार थी इनके रोजगार कोन मिलंदो घोट की जा सभई मस्जिद जा लाउड खोले ऐलान करियो तो जेके मौलवी बेरोजगार उहे पार्क में गड थी जेके इंटर वाला बीए वाला मेट्रिक वाला बेरोजगार उहे पार्क में गड थी सुभाणी ऐलान करे अखिन सा भी तजर्बो करे दसो हिकड़ो भी मुला कोन इंदो ओ उहे बचार रोल इंदा जेके पेतियूं खणियो स्पीड ब्रेकरन दे बीठाई उहे बचा देना निभागा रोल बुछड़न लछड़न वाला बाकी सब वाला जी मेहरबानी सुठे हलाल रोजगार सा लगल मेट्रिक वाला इंटर वाला इतना बेरोजगार जो टक्को भरे समुद्र में बोड़े जो न नौकरी थी मिले नौकरी न थी मिले तो नौकरी न मिलने के करे छोकरी भी न थी मिले हाणे हे विहाणे जडो मोबाइल एयरफोन कन में लगा पैन मुर्स के कपड़ा न नौकरी न छोकरी 20 रुपया कोने से गीते में जो इजी लोड कराए एयरफोन लगा पैन गाना पे बुधे स्कोर पे बुधे बगल पे बजाए बुख जी पाड़ 20 रुपये जे सट ने जूते जड़ी मोबाइल कन ते रखिया सिर्फ गाना पे बुधे बीपीयू टीपीयू सीपीयू मुल्ला बेरोजगारन बाकी हुनन के नौकरी होता भूख मरन असी बेरोजगार कोने अल्लाह जी मेहरबानी आवी एते वेठा वाला आवा के भत मिलियो वाला कोन मिलियो संगे वेठी आओ ना मौलवी जे कहने हो ना लो अल्लाह कुरान मच्छी तरल मच्छी दी बोड़ा डडो गोश्त मुर्गी बत बोतलू सलातू चायू हे मालम खाओ अन्या मौलवीन जे हुजरे में रमजान वाला शीशा शरबत जा रखे रुको सियारो लहे तो शुरू थी मौलवी दा खबर मौलवी साहब आयो मस्जिद में मदरसे जे चंदे जे लाए चंदो दई पो वणो मुल्लन तपाई जे मस्जिद में वण कोन को मुल्लो बैठो इनन जो कम है पिना 5 रुपया पिया वाला के
मुसलमान जो कुरान ते एहसान दस 5 रुपया गीते में पियो गोले तो जी ठगी पियो डोए 5 रुपया चंदो 11 गाड़ियों छोरे जी शादी कराई गाड़ियों जो वडो जुलूस पियो अचे 18,000 दी घोट जी गाड़ी के सिंगारियो थस 15 लाख रुपया दी हाल बुक करायो थस कारण जे जुलूस में घोट पियो अचे घोट के मोड़ बधो पियो मोह ते जे मोड़ा ता लहुस बूथ जड़ो पुराने मंदिर जो जिन लिको वेठो 100 जा नोट 10,000 जा पैकेट खदड़न को छले दई छया इन मुसलमान जे मदरसे के 5 रुपया दिना 11 गाड़ियों दिनी उन 10,000 खदड़न के कल शादी में दिना यो मुसलमानन जो फैसलो आ मुजा दोस्त हुकूमत दुश्मन बाया मुल्क दुश्मन अवाम समझ जी असामा बेहस थी वही असामा त कडी वही इन गए गुजरे दौर में अल्लाह ताला कुरान जी हिफाजत जो सुमु खयो आ फरमाई मु कुरान लाथो आ इन जी हिफाजत आऊं कंदस रब किए कंदे मारे रब तो ड्यूटी इजराइल जी लगाई मी रब तो वसाए ड्यूटी मिकाइल जी लगाई ककरन जी लगाई हिफाजत इब्राहिम जी कई ड्यूटी मच्छरन जी लगाई हिफाजत बैतुल्लाह जी कई ड्यूटी अबाबिल जी लगाई हिफाजत मोहम्मद पाक जी कई ड्यूटी कोई जी लगाई हिफाजत कुरान जी कई हिफाजत कुरान जी थी ड्यूटी रब्बुल आलमीन हाफिज ने आलमन जी लगाई तवा हलो तवा अली मदरसे में और अली अली कुरान पढ़ायो अल्लाह जे पाक नबी लकब दई छड़ो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम रूह जमीन ते रहने वारन इंसानन में भलो इंसान हुआ जो कुरान पढ़े है पढ़ा चलो जी गवर्नमेंट जा अरबों रुपया अंग्रेजी तालीम ते खर्च 10 जी अंग्रेजी जा हाफिज गणाई 10 जी अंग्रेजी जा हाफिज गणाई फिजिक्स एंड केमिस्ट्री बायोलॉजी जे हाफिज घणाई सजे हिंदुस्तान में वाणिया वेठा पुछो वाणियन का गीता जा हाफिज घणाई न आ पुछे यहूदियन का तौरेत जा हाफिज घणाई जवाब 0 इंजील जा हाफिज घणाई जवाब 0 सिंधियन का पुछो भिटाई जे रिसाले जा हाफिज घणाई जवाब 0 पंजाबियन का पूछो हीर जा हाफिज घणाई जवाब 0 वाणियन का पूछो गीता जा हाफिज घणाई जवाब 0 ओ जन मौलवियन का पूछो आलमन का कुरान जा हाफिज घणाई 100 न मथे 1000 न मथे लख न मथे घणाई इन वक्त दुनिया में 3 करोड़न का मथे कुरान जा याद हाफिज मौजूद है या मदरसन जी मेहनत मदरसन वरी मदरसन वरो नेटवर्क कानन वरी जार विछाई कुरान जी खिदमत कई दुनिया में कहीं भी किताब जा हाफिज कोने वध में जे किताब जी तिलावत थी थी सो अल्लाह जो कुरान वध में जे किताब जी प्रेस में छपाई थी थी सो अल्लाह जो कुरान वध में जे किताब जा दुनिया में हाफिजन वो अल्लाह जो कुरान जे दुनिया में हाफिज हे नंढा छोकरा दिमाग में 10 GB कार्ड लगो पिया मोबाइल में 2 GB 3 GB 4 GB हाफिज दिमाग में 3 GB 10 GB अल्लाहु अकबर अल्लाह मिन ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैबि व युकीमूना स-सलाता व मिम्मा रज़क़नाहुम यunfiqून अल्लाहु अकबर कुरान जी अल्फाजन जी हिफाजत ला हाफिजन जी टीमों पैदा कई को हाफिज कुरान गलत पढ़े तो बियो लुकम दे है खबरदार एकड़ो हाफिज गलत पढ़ंदो या भुलजी पवंदो तो बियो हाफिज लुकम दींदो मजाला को कुरान गलत पढ़े हाफिजन जी जमातू पैदा करे सी कुरान जी अल्फाजन जी हिफाजत करे अल्लाहु अकबर इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात बियो हाफिज टेंशन में बैठो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम फिल जन्नातिल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला जो हाफिज के पोया जो धिक्को मिलियो तो जड़ी रेल जी इंजन पटड़ी ते वरी स्पीड में सागी में रवा दवा थी वियो मजाला जो कुरान जो हाफिज को गलत लफ्ज पढ़े तो वरी बियो लुक मुंह दई लाइन दे चढ़े
कुरान जी माना जी हिफ़ाज़त लाइ आलिमनि सगोरनि जी टीमूं पैदा करे छॾियईं। मथां को आयरू गैरू न तो गैरू एक सौ आए सेठ को मुशरिक मुल्ला कुरान जी आयत पढ़ी गलत तर्जुमो करे उम्मत के गुमराह करे तो वरी अल्लाह ताला देवबंदी हक वारा जमात जा आलिम पैदा करे छॾिया। हां खबरदार गोली मार मत चल। सऊदी अरब वारनि खां पुछो त मौलाना ताज मोहम्मद रोटी रहमतुल्लाह अलैह जा तर्जुमा छपाए दुनिया में तक़सीम था करो। मौलाना हाजी अहमद मल्ला मरूम जा तर्जुमा छपाए दुनिया में तक़सीम था करो। भला आला हज़रत वारो तर्जुमो छो नथा विरायो? सऊदी अरब चवनि था ला ना तो लोट एॾा जेको खणी ईंदो त पादर खाईंदो। तर्जुमे जी माना जी आलिमनि जूं जमातूं पैदा कई। कुरान पढ़बो कीअं? कुरान जो सुर ई पंहिंजो आहे। बांग जो सुर पंहिंजो, गज़लनि जो सुर पंहिंजो, मालूदनि जो सुर पंहिंजो, कवाली जो सुर पंहिंजो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। छा आहे ई बांग पई अचे? सभु को सम्झी वियो त बांग आहे। सुर थो ॿुधाए, आवाज। महबूब जे हुकुम सां वणबू अली ते आया समझी जो रसूल उठड़न गजर झुकाया। ॾिस थोड़ खजीअ जो कीअं महबूब लहरूं थे इश्कन मरियो मोहम्मद जर यार खां चिनू थे। ओ माण्हू मिसल विचारे घोड़ा गिलन आया समझी जो रसूल उठड़न ते सिर झुकाया। वही मौलवी छा पियो करे कि गज़ल पियो पढ़े? ये वरी गज़लनि जो सुर। अच्छा तो वरी मालूद जो सुर पंहिंजो मालूदनि जो। फतेह खान वारी कचहरी में घेरे ते ईंदा जेके घोट गाल घोड़नि ते चढ़िया हो अल्लाह। वरी मालूदनि जो सुर तो वरी गाननि जो सुर तो वरी कवाली शरीफ वरी शराफत वारो पुछो। कवाली में चपटियूं दौल प्लेटूं चंग बोरींदो डब डब संभाल। अब छा है कि कवाली शरीफ नबी जो शान पे बयान थिए दौलन सां। इन गए गुजरे दौर में शुरू खां वठी रोज़े अव्वल खां वठी अज ॾींहं ताईं दुनिया में कई सुर आया। रब कुरान जे लाइ जे सुर के महफूज रखो। कुरान कीअं पढ़बो? जी कारी अब्दुल बासित पढ़ियो। कुरान कीअं पढ़बो? जी कारी अब्दुल रहमान सुदैस बैतुल्लाह जे मुसल्ले ते बीठो पढ़े। कुरान कीअं पढ़बो? जी कारी मोहम्मद अली मदनी शिकार पुरारो पियो पढ़े। कारी नजरातन जी टीमूं पैदा कई जेके कुरान जे आवाज के महफूज रखियो आहे। दुनिया में के दुनिया जी का एतरी शइ महफूज कोन्हे जेतिरो महफूज अल्लाह जो कुरान। हींअर जेकॾहिं हुकूमत असांखां मदरसा फुरे वठंदी आवा ठहियो पुलिस जा क्वार्टर था ठाहियूं असां वञी ठहियो। कुरान त कोन फुरींदा। कुरान असांजे सीने में आहे वणनि जे हेठां मुल्ला ये बागन में रोडनि ते वरी कुरान वेठो हलंदो। मौलवी ईसा तेसि ताईं जेसी जिंदा है रूह निकिरियो लाश बनबो। सभु चवंदा मैयत खणो। ये दुनिया दुनिया तेसि ताईं आहे जेसि ताईं अल्लाह जो कुरान आहे। कुरान वियो हलियो क़यामत ईंदी दुनिया फना थींदी। जीअं तोमें रूह आहे तीअं हिन काइनात जो रूह अल्लाह जो कुरान आहे। अल्लाह जो कुरान अल्लाह जे मोहम्मद मुस्तफा जे नबूवत जो जिंदा दलील आहे। नबूवत दाइमी आहे त दलील बि दाइमी आहे। इनजे करे अल्लाह तबारक व तआला मुल्लनि आलिमनि हाफ़िज़नि जी ड्यूटी लगाई त तव्हीं हली कुरान जी ख़िदमत करियो। मुआशिरे जो ग़रीब तरीन तबक़ो मुल्ला जरा कमज़ोर हर लिहाज़ सां जे मस्जिद में बीहनि त पघार नथा ॾियो। मुल्ला आमी अलाह वारा आहियो तव्हांजे लाइ 5000 खोड़। मास्तर जो पघार 90,000 मुल्ले जो पघार 5000। मास्तर वारा छोरा वरी ॾिस मको मदीनो हिंदुस्तान में
एक डोडो बेडू 13 पगार 9000 छोरा पड़िया तो कापी करे पास थी मुले जो पगार 5000 सौंती घणो तडे ते वेठो है छोरन का पूछे 30 ही पर याद वो कावड़ जे मुल्लों बे गोठ में तो पगार न दियो जेको मुल्लों गोठ में छड़वा त केर संग न थो दे अजकल जो ग्रेजुएट छोकरियों मुल्ले के कबूल करना तैयारी को दे जे मुल्लों चढ़े बस में तो सीट न था दियो जे बे मुल्लों इलेक्शन में तो वोट न था दियो इन गए गुजरे दौर में अल्लाह तबारक व तआला इन आलमन हाफिजन का कुरान जे खिदमत जो कम वरतो आज पूरी दुनिया इन गाल ते मुत्तफिक है तो दुनिया में कुरान के खत्म करणो है मुझा दोस्त जे करे मदरसन के खिलाफ मस्जिदन के खिलाफ कुरान के तालीम के खिलाफ इन पाकिस्तान के अंदर असा जे मुल्क के अंदर जे करे जे गवर्नमेंट जा अजाइम पे डिसीजन जे करे गवर्नमेंट को एड़ो गलत कदम खयो जो उलमा के पसंद ना है तो चो इंशाअल्लाह मौलाना फजल रहमान जी क़यादत में उन जे हिकड़ी काल ते तन मन धन कुर्बान करला तैयार थी वेंदासी जमीयत उलमाए इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर जिंदगी रही मुलाकात बाकी व आखिर दावाना वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। खिताब करे रहे हो फसीउल लिसान शेरीन बयान हजरत मौलाना मोहम्मद ईसा समू साहब मां वहां के